अस्सलाम वालेकुम। मैं मंसिरी मिटवार बाबा वाला मौजू दुआ। तू ही मालिक तू ही खालिक आहीं या खुदा, ॿियो केर बि कोन्हे तोखां सवा मुंहिंजा मौला। तू ही मालिक तू ही खालिक आहीं या खुदा, ॿियो केर बि कोन्हे तोखां सवा मुंहिंजा मौला। बाहि खे बनायो तो बाग हो ऐं खलीलुल्लाह अलैहिस्सलाम खे बचायो तो हो। बार कश्ती नूह अलैहिस्सलाम जी पार कश्ती नूह अलैहिस्सलाम जी हिकदम थी। बाहि खे बनायो तो बाग हो ऐं खलीलुल्लाह अलैहिस्सलाम खे बचायो तो हो। पार कश्ती नूह अलैहिस्सलाम जी हिकदम थी। नज़र रहमत जी जॾहिं तुंहिंजी पई। रस्तो दरिया में मूसा अलैहिस्सलाम खे ॾिनूं तो ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह मां बचायो तो। ऐं आदम अलैहिस्सलाम जॾहिं ख़ता हुई कई तॾहिं ज़मीन खे हिन खे लाथई। ॾाढो रुनू ऐं सॾ कया हुई ऐं मुंहिंजा रब, पर बख़्शिश न थी आदम अलैहिस्सलाम जी। 7 सालनि ताईं रुअंदो रहियो ऐं जॾहिं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो वास्तो मौला वसीलो वरितो, ऐं ख़ुदा तो तॾहिं आदम अलैहिस्सलाम खे चयो तुंहिंजी दुआ त हाणे क़बूल मक़बूल थी वई। रहमत जोश में आई उन महिल फरमायाई हाणे ख़ता सां तोखे माफ़ कई। तू ही मालिक तू ही खालिक आहीं या खुदा, ॿियो केर बि कोन्हे तोखां सवा मुंहिंजा मौला। त अॼु बि असीं सभु बारगाह दरबार में तुंहिंजे सभु मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वासितो वसीलो खणी आया आहियूं। असहाब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते बख़्श कर सभु गुनाह जेके असां सभिनी कया। रहमत खां तुंहिंजे ऐं तुंहिंजे फज़ल सां हर बला हर मुसीबत खां बचा। सिधे रस्ते ते असांखे हलाए। ग़ैर हाज़िर जेको हिन मजलिस में हाज़िर आहे ख़ुदा, उन्हनि मिड़नी जी दिलनि जी आस उमेद पुॼाए पूरी थिए हर दुआ। ख़ुशि रहे सभु उम्मत ख़ैरुल वरा। ते शफ़ा बीमारनि खे मालिक मुंहिंजा, जो सफ़र में आहे उनखे आसान कर ख़ुशीअ सां उनखे हर ख़ुशियूं ॾे सिहत भाग सां बे औलादनि खे औलाद ॾे कर। उन्हनि जे घर खे रोशन ऐं मुंहिंजा रब रोज़ी ॾे उन्हनि खे रिज़्क़ हलाल। महिरबानी तुंहिंजी आहे ज़ुल जलाल। रोज़ीअ में अहिड़ी सभिनी खे बरकत ॾे, पाण खाईं तुंहिंजे नाले बि ॾे। तूं ही मालिक तूं ही खालिक आहीं या खुदा, ॿियो केर बि कोन्हे तोखां सवाइ मुंहिंजा मौला। ज़िंदगीअ में तंदुरुस्ती सभिनी खे ॾे, राति ॾींहुं तुंहिंजो ज़िक्र चपटे रहे ऐं ॾेखार रोज़ो ज़ियारत करे अचूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हज अदा पहिरीं करियूं या ख़ुदा। कर न मोहताज तूं असांखे कॾहिं डपु ॾाढो ॾुख आहिनि घणा ए दूर कर दुनिया में ई। मोहम्मद सिद्दीक़ मिठूअर बाब जी हीअ दुआ आहे या ख़ुदा, हिन खे कर क़बूल मक़बूल बहरे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तू ही मालिक तू ही खालिक आहीं या ख़ुदा, ॿियो केर बि कोन्हे तोखां सवाइ मुंहिंजा मौला।